भारत में पसंद जी शादी कंदड़ सीमा हैदर ते संदस मुड़स सचिन पारां तशद्दुद कयो वियो आहे। सीमा हैदर जी अख ऐं जिस्म जे ॿियनि हिस्सनि ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में सीमा हैदर सचिन पारां मथस तशद्दुद जूं दाहूं करे रही आहे। नाज़रीन, तव्हां खे अपडेट कंदा रहूं। सीमा हैदर मुड़स खे छॾे भारत में सचिन सां पसंद जी शादी कई हुई। अहम ख़बर अवां सां शेयर कंदा रहूं त भारत में पसंद जी शादी कंदड़ सीमा हैदर ते संदसि मुड़स सचिन पारां तशद्दुद कयो वियो आहे। सीमा हैदर जी अख ऐं जिस्म जे ॿियनि हिस्सनि ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में सीमा हैदर सचिन पारां मथस तशद्दुद जूं दाहूं करे रही आहे। सीमा हैदर मुड़स खे छॾे भारत में सचिन सां पसंद जी शादी कई हुई। भारत में पसंद जी शादी कंदड़ सीमा हैदर ते संदसि मुड़स सचिन पारां तशद्दुद कयो वियो आहे। सीमा हैदर जी अख ऐं जिस्म जे ॿियनि हिस्सनि ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में सीमा हैदर सचिन पारां मथस तशद्दुद जूं दाहूं करे रही आहे। सीमा हैदर मुड़स खे छॾे भारत में सचिन सां पसंद जी शादी कई हुई। नाज़रीन, तव्हां खे आगाह कंदा रहूं। भारत में पसंद जी शादी कंदड़ सीमा हैदर ते संदसि मुड़स सचिन पारां तशद्दुद कयो वियो आहे। सीमा हैदर जी अख ऐं जिस्म जे ॿियनि हिस्सनि ते तशद्दुद जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। वीडियो में सीमा हैदर सचिन पारां मथस तशद्दुद जूं दाहूं करे रही आहे। इन ई हवाले सां तफ़सील सां राब्तो कयो आहे कराची में सिटी वी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो सां। जी सिकंदर, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। सिकंदर, अपडेट कजो। भारत में पसंद जी शादी कंदड़ सीमा हैदर ते संदसि मुड़स सचिन पारां तशद्दुद कयो वियो आहे। पाकिस्तान जे शहर जैकमाबाद खां भारत वेंदड़ जेकी नारी हुई सीमा हैदर, उन ते सख़्त भारत में तशद्दुद कयो वियो आहे। जैकमाबाद वासी चइनि ॿारनि जी माउ सीमा हैदर सां प्यार जे बहाने भारत वठी वेंदड़ सचिन जेको उनजो मुड़ुस कोठाए पियो, उन पारां जेको आहे त सख़्त तशद्दुद कयो वियो। सीमा जी अख ऐं जिस्म ऐं ॿियनि हिस्सनि ते जेको आहे त तशद्दुद जा बदतरीन निशान हया विया आहिनि। सीमा पारां जेको आहे त मारकुट बाद वीडियो जेकी आहे त उनजी वायरल थी वई आहे। तशद्दुद जो निशानो बणियल लाचार सीमा हैदर दाहूं कंदे चयो आहे त मूंखे केतिरा ई भेरा मारकुट कई वई ऐं मां हाणे मारकुट खां थकिजी पई आहियां ऐं हाणे मां हिते रहणु नथी चाहियां। मुंहिंजी ज़िंदगी खे ख़तरो आहे, मुंहिंजी ज़िंदगी बचाई वञे। जैकमाबाद वासी गुलाम हैदर जी ज़ाल सीमा हैदर माए 2023 में चइनि ॿारनि सां गॾु दुबई रस्ते जेको आहे त भारत वई हुई। 1 महीने बाद भारतीय पुलिस जेको आहे त सीमा हैदर खे गिरफ़्तार कयो। 3 ॾींहंनि बाद सीमा हैदर खे जेल मां ज़मानत ते आज़ाद कयो वियो हो। सीमा हैदर प्यार खां पोइ भारत जे शहर उत्तर प्रदेश जे ज़िले नोएडा जे राहपुरा जे सचिन नामी शख्स सां शादी जो ड्रामो भी कयो हो। 10 महीना गुजरण बावजूद भारतीय पुलिस अदालत में सीमा हैदर खिलाफ जो केस दाखिल है उनजो चालान भी पेश न करे सकी है। भारतीय अदालत में वकील जो है त गुलाम हैदर जे ॿारनि वासी जो वकील है मोमिन मलिक, उन पारां दरखास्त भी दाखिल कई वही हुई। वो केस भी हलंदड़ है, पर इन वक्त सीमा हैदर जो पुलिस पारां चालान भी न पेश कर सकियो है ऐं ना ही उनके वापस पाकिस्तान आणियो पियो वञे। जी ठीक है सिकंदर, हवाले सां आगे ॾियण लाइ महिरबानी अवां जी।